जय झूलेलाल। झूलेलाल जी कथा असां ॿुधी आहे। मिर्ख शाह हुयो, शाही फरमान कढियो अथई भई गांव जा सभु हिंदू तव्हां धर्म मटायो, मुस्लिम थी वञो, न त मां तव्हांखे कटे छॾींदुसि। इहो शाही फरमान कढियो अथई। पोइ सभु सिंधी हिंदू सिंधी दरिया ते अची करे प्रार्थना कई अथऊं। उहा छो कई अथऊं उहा मां ॿुधाईमांव अॻु में। तंहिंखां पोइ 40 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे आकाशवाणी थी आहे त भई मां अचां थो, तव्हांखे मां बचाईंदुसि, दुश्मननि जो संहार कंदुसि ऐं भक्तनि खे तारींदुसि। इन आकाशवाणीअ खां पोइ जेके हिंदू सिंधी हुया हिकदमि मौज में हली विया। शाही फरमान आहे, शाही फरमान अञा निकितो कोन्हे, माना हूअ तलवार टंगी पई आहे मिर्ख शाह जी, पर तॾहिं बि ही मौज में आहिनि पंहिंजे। चेटी चंड जे ॾींहुं ॿार पैदा थियो आहे माता देवकीअ जे घर में, वरी सेलिब्रेट कई अथऊं। कारा बादल हुयनि आसमान में, बारिश माना बीहण जो नालो न खणे, पर तॾहिं बि ही पंहिंजी मस्तीअ में हुया। ऐं जॾहिं ॿार पैदा थियो आहे त मुंहुं खोलियो अथई ऐं पंहिंजे माउ पीउ खे दर्शन ॾिनो अथई। दर्शन कीअं ॾिनो अथई त हिकिड़ो ॿुढो माण्हू पले ते वेही करे पाणीअ जे उल्टी डायरेक्शन में थो वञे, पाणी नॉर्थ खां साउथ थो अचे सिंधु नदी, ऐं ही साउथ खां नॉर्थ साइड थो वञे, ईअं दर्शन ॾिनो अथई। हाणे हीअं छो थो वञे, इन जो साइंटिफिक रीज़न आहे। पल्लो छा आहे, इन जो साइंटिफिक रीज़न आहे। ऐं माउ पीउ खे ख़ाली दर्शन मिलियो आहे, ॿियो कंहिंखे बि दर्शन न मिलियो आहे। ॿिया त पंहिंजे मस्तीअ में आहिनि, नचनि था, टपनि था, ॻाइनि था, पर माउ पीउ खे इहो दर्शन मिली, माउ पीउ धन्य थी विया। हाणे सुवाल इहो थो अचे भई ख़ाली माउ पीउ खे छो दर्शन ॾिनई? पहिरियों आकाशवाणी छा कयई, मां रतन राय ऐं देवकीअ जे घर में पैदा थींदुसि, माना इहे नाला पहिरियों ई फिक्स हुया। जनम त पोइ वरितो अथई, पर इहे नाला, ही घर, ही ॿई ॼणा पहिरियों ई फिक्स हुया। त छा कारण आहे हिन जो? हाणे हिन कथा में सभु हिकदमि कंसाइज़ फॉर्म में आहे, हिकदमि तुर 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 ॻाल्हि ॾिनी अथऊं। पर असांखे इहो सोचणो आहे, के माण्हू हूंदा आहिनि भई असांखे कुझु हिन सत्संग लाइ टाइम कोन्हे, असांखे संसारियूं ॻाल्हियूं पयूं आहिनि, इहे न बि चवंदा आहिनि असांखे संसारियूं ॻाल्हियूं, चवंदा आहिनि हीउ सत्संग वत्संग फालतू आहे, असांखे न खपे, पोइ निकिरी वेंदा आहिनि मेजॉरिटी। ॿिया जेके हूंदा आहिनि, जेके इमोशनल टाइप हूंदा आहिनि, भावुक हूंदा आहिनि, उन्हनि खे कुझु बि ॿुधाए परमात्मा जी आखाणी हू एक्सेप्ट कंदा। हा भई हीअं थियो हुयो, हा माता देवकीअ जे गर्भ मां झूलेलाल जनम वरितो, पोइ हीअं कयईं हूअं कयईं, जेका बि कथा आहे उहो ब्लाइंडली एक्सेप्ट कंदा आहिनि ऐं पंहिंजो मथो उन जे पेरनि ते रखंदा आहिनि, पंहिंजो अहंकार हुन जे पेरनि ते रखी छॾींदा आहिनि। पर के हूंदा आहिनि आखाणी त ॿुधंदा, पर चवंदा ही असांजे बुद्धीअ खे अपील नथो करे। ईअं कीअं? ईअं कोई ॿारु, एतिरो नंढो ॿारु हाणे पैदा थियो आहे, मुंहुं खोलींदो, उन में एॾो वॾो माण्हू कीअं ॾिसण में ईंदो? तुर तुर ॾिसण में ईंदो त एॾो परियों खां माउ पीउ कीअं ॾिठो, कीअं यादि पयनि? हीअ सभु इलॉजिकल आहे। त हू एक्सेप्ट न कंदा आहिनि। त या त माण्हू एक्सेप्ट नथा कनि, या त ब्लाइंडली था एक्सेप्ट कनि। पर थोरा ईअं हूंदा आहिनि जंहिंखे स्पिरिचुअल इंक्लिनेशन आहे, उहे सोचींदा आहिनि भई हिन में गहराईअ में कहिड़ो राज लिकियलु आहे, छा आहे, ईअं छो कथा ठाही अथऊं? त असां सोचियूं त भई ही पहिरियों ई आकाशवाणी थी आहे भई माता देवकीअ जे गर्भ मां जनम वठंदुसि, पहिरियों ई आकाशवाणी थी। त देवकीअ जे ई छो? ॿियो कोई घर कोन हुयो छा? हुया घणा ई घर, ऐं झूलेलाल जंहिं घर में चाहे
उन में पैदा थी सघे हा, हर घर में पैदा थी सघे हा, हर घर में अॼु बि पैदा थी सघंदो फिलॉसॉफिकली। पर देवकीअ खे चूंडियो अथई छाकाणि देवकीअ जो मतिलबु ई ईअं आहे कि जंहिंजो मन शांति आहे, जेका भक्तियाणी आहे परमात्मा जी, जंहिंखे काई लालच न आहे, कॾहिं क्रोध न कंदी, हमेशह प्यार विरहाईंदी, इहो देवकीअ जो मतिलबु आहे, बायस। ऐं रतन त रतन हुयो, माण्हुनि में रतन हुयो, इज़ मैन ऑफ एक्शन, पर यज्ञ कर्म कंदो हुयो, सर्विस एंड सेक्रीफाइस। त हिन घर में प्यूरिटी आहे, हिननि ॿिन्हिनि जा मन शांति थी विया आहिनि, इन करे इन्हनि खे दर्शन मिलियो आहे। हाणे काई बि आखाणी दर्शन मिलियो आहे माना ॿाहिरि ॾेखारींदा आहिनि, पर दरअसल उहो दर्शन असांखे अंदर में थींदो आहे। मां तव्हांखे 4 स्टेजिस ॿुधायूं। पहिरियों सालोक्यम, असां हुन लोक में अची वियासीं। पहिरियों सिंधी परमात्मा खे विसारे वेठा हुया, पर जॾहिं फरमान आयो आहे, शाही फरमान आयो आहे, त हिकदमि अखियूं खुली वियनि, त पोइ परमात्मा जे शरण में विया आहिनि, माना सालोक्य, हुन लोक में आया आहिनि परमात्मा जे। तंहिंखां पोइ 40 ॾींहं तपस्या कई अथऊं। तपस्या लाइ वेठा, 40 ॾींहंनि जे लाइ न वेठा, उहो जेसि ताईं असांखे आवाज़ु न ईंदो असां वेही रहंदासीं हिते। पोइ 40 ॾींहं ते उन्हनि खे आकाशवाणी थी आहे त ही सामीप्यम, ही अञा परमात्मा जे नज़दीक विया। ऐं तंहिंखां पोइ हू घर विया आहिनि 40 ॾींहंनि खां पोइ, पर दिमाग़ में उहा ई ॻाल्हि आहे, सत्संग पियो थो हले। घर में विया आहिनि, दुकाननि में विया आहिनि, ऑफिसिस, पर अंदरि सत्संग हले ई हले थो। दुनिया जा व्यवहार कनि था, पर हिकु ध्यानु हुते आहे, त पोइ अहिड़े इंसान खे दर्शन मिलंदो आहे, सारूप्यम। इहो दर्शन हिन अखियुनि सां कोन मिलंदो। इन करे तव्हां ॾिठो हूंदो शिव खे 3 अख आहे, हिन खे चवंदा आहिनि ज्ञान चक्षु। असां ज्ञान जे द्वारा उनजो दर्शन कंदा आहियूं। असांखे पाण ख़बर पवंदी आहे सच्चाई छा आहे, उनखे चइबो आहे दर्शन। पर आखाणीअ में ॾेखारियो अथऊं हुननि खे ॿार जे मुख में दर्शन थियो आहे। त ही हिननि ॿिन्हिनि खे मिलियो, असांखे छो न मिलंदो? असांखे बि मिलंदो यदि असां पंहिंजो मन शांति कयूं। इहा महिनत असांखे करणी पवंदी, ऐं इन महिनत वास्ते ई असां आया आहियूं। ऐं ख़ाली इंसान इहो कमु करे सघंदो, ॿिया कंहिं बि योनीअ में ही परमात्मा जो दर्शन कोन थी सघंदो, ज्ञान कोन थी सघंदो, भक्ति ऐं योग कोन थी सघंदो ॿिए कंहिं योनीअ में। इन करे देवताऊं बि तरसंदा आहिनि भई असां इंसान जे रूप में वञूं। त हुननि ॿिन्हिनि खे दर्शन थियो आहे। असांखे कीअं थिए त असांखे उन जे वास्ते कुझु न कुझु महिनत करणी पवंदी। मन खे शांति करिणो आहे, मन जो बोझ हल्को करिणो आहे। हाणे छा थी पियो आहे, मन ते बोझ आहे। असांजूं कामनाऊं, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्षा, जेलसी, घणियूं ॻाल्हियूं असां खणी वेठा आहियूं। ही सॼो बोझ आहे इन मन में। इन अहिड़े इंसान खे त सत्संग जो बि दर्शन न थींदो, हू सत्संग बि अटेंड कोन करे सघंदो। वेहंदो तॾहिं बि ध्यानु ॿिए हंधि हूंदुसि। तव्हां ज़बरदस्ती अहिड़े इंसान खे विहारो जेको कामनानि सां पूरो आहे, उहो न वेही सघंदो। जाम घटि माण्हुनि खे पहिरियों त सत्संग मिलंदो आहे, जंहिंखे मिलंदो आहे उन्हनि में जाम घटि माण्हू अॻिते वधी सघंदा आहिनि, भई सम्झी सघंदा आहिनि भई छा थो हले हिन सत्संग में।
उन मां बि कोई घटि माण्हू अञा अॻिते वधी सघंदा आहिनि जंहिंखे इहो दर्शन थियो आहे, जंहिं जूं कामनाऊं सभु पूरियूं थी वियूं। त देवकी ऐं रतन राय खे सभु कामनाऊं पूरियूं थी वियूं हुअसि। हाणे हिकदमि बोझ हल्को थी वियुसि, मन हिकदमि लाइट, नो मोर टेंशन, नो मोर स्ट्रेस। त इन करे असां संसार में हलूं था, हिन संसार में असांखे हलणो ई पवंदो। ही शरीर असांजो हिन संसार जो ई हिकु हिसो आहे, अलॻि न आहे। असांजो मन हिन संसार जो ई हिकिड़ो हिसो आहे। त ही मन, असांजा इंद्रियूं ई संसार में ई दौड़ंदा। पर जॾहिं असां संसार में हलूं था त असांजे अंदर में योग पियो हले। कोई भी कार्य ॿिनि मोटिवेशन सां थींदो आहे, या त मूंखे भोग वठिणो आहे, या त मूंखे योग करिणो आहे। या त तव्हां योग मार्ग पकड़ियो, न त पोइ तव्हां भोग मार्ग ते पंहिंजो पाण वेंदव। योग मार्ग ते महिनत करणी पवंदी, भोग मार्ग ते तव्हांखे महिनत कोन करणी पवंदी। पोइ पंहिंजो पाण अखियूं तव्हांजूं खुलंदियूं, रंग रूप ॾिसंदा, हलो 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 सिनेमा था ॾिसूं, हलो 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 नाटक था ॾिसूं, हलो 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 सीरियल था ॾिसूं। कॾहिं अखियूं खुलंदियूं, तव्हांजे मन में वीचार ईंदो भई सत्संग ॾिसूं, सत्संग ॿुधूं। कन चवंदा, पंहिंजो पाण न चवंदा, उन्हनि खे सेखारिणो पवंदो आहे, इंद्रियुनि खे मोल्ड करिणो पवंदो आहे। पंहिंजो पाण हू संसार में भॼंदा, छाकाणि हू संसार जा हिस्सा आहिनि। ही नेचुरल आहे, हीअं न आहे त हीअ असांखे पनिशमेंट मिली आहे। संसार ठहियो असांजे वास्ते आहे त असां रंग रूप ॾिसूं, पर भोग में फासी पियासीं त पोइ असांजे नसीब में दुख ई दुख आहिनि। जेको बि भोग में फासी पियो, उहो पियो भोगींदो। योग मार्गीअ खे पहिरीं महिनत करणी पवंदी, पर पोइ हुनखे हिकदमि फ्रीडम महसूसु थींदो। हाणे कोई बोझ न आहे, हाणे कोई बंधन न आहे। आई एम फ्री, आई विल डू वट एवर आई वॉन्ट। कीअं सुञाणूं असां ही भोग आहे की न योग आहे? असां खाधो था खाऊं, कहिड़े हिसाब सां खाधो था खाऊं? अरे होटल जो खाधो आहे, जाम टेस्टी आहे, खाओ। या मूंखे मुफ़्त में मिलियो आहे, खाओ। या मूंखे ही जाम वणे थो। कंहिंखे कंहिंखे मिठो ॾंदु हूंदो आहे, स्वीट टूथ। जीअं मिठाइण साम्हूं ईंदुनि, उहो सरेंडर करे छॾींदा आहिनि, भले डायबिटीज़ हुजनि, सरेंडर करे छॾींदा आहिनि पंहिंजो पाण खे। पोइ उन्हनि जी बुद्धि कमु न कंदी। उहो जॾहिं मिठो खाईंदा, जाम खाईंदा, पोइ हिकदमि इच्छा पूरी थींदनि, पोइ दिमाग़ में ईंदुनि, अरे मां त ग़लती कई, हाणे छा कंदव? वापसि कढंदव? हाणे उहा शुगर वही शरीर में। इहो थी वियो भोग। पर उहो ई खाधो असां खाऊं था, भई हिन शरीर खे हलाइणो आहे। ही शरीर ठहियो छाजे वास्ते आहे? सेवा वास्ते ठहियो आहे। परमात्मा जे संसार में असां आया आहियूं, परमात्मा वांगुरु सेवा कयूं। त हिन शरीर खे हलाइणो आहे, हिन खे हलाइणो आहे त खाधो खाइणो पवंदो। असां ख़ाली हिकु इंद्रिय टंग जे बारे में था ॻाल्हायूं, ओनली टंग, पर केॾा कॉम्प्लिकेशन्स आहिनि। कंहिंखे मिठे जो वीकनेस आहे, कमज़ोरी आहे, कंहिंखे कौड़े जी कमज़ोरी आहे। कौड़ी दवा अची वञे, सभु छॾे ॾींदा, घर ॿार सभु छॾे ॾींदा। इहा शइ मूंखे खपे। इंद्रिय, टंग, छाकाणि इंद्रिय संसार जो ई हिसो आहे। मूंखे घुमणु वञिणो आहे, अखियूं, हे ॾिसां, मां हो ॾिसां, हिन हिल स्टेशन ते वञा, हुन हिल स्टेशन ते वञा, कॾहिं बर्फ़ ॾिसां, कॾहिं समुंड ॾिसां। वीकनेस फॉर आइस,
Similarly, weakness for ears, weakness for smell, weakness for touch. 5 इंद्रियूं आहिनि, 5 कमज़ोरियूं आहिनि. हाणे ही इंद्रियूं 2 कमनि में ईंदियूं आहिनि. हिकु त असांखे संसार जो ज्ञान थींदो आहे. घणा रूप आहिनि, घणा रंग आहिनि. ज्ञान तव्हांखे अखियुनि जे द्वारा थींदो. पर ही अखियूं भोग में बि इस्तेमालु थींदियूं आहिनि. ज्ञान बि वठंदियूं आहिनि संसारी ऐं भोग बि कराईंदियूं आहिनि. 2 इन जा यूज़ आहिनि. हर इंद्रिय ऐं 5 कर्मेंद्रियूं आहिनि, 5 ज्ञानेंद्रियूं आहिनि. 10 इंद्रियूं आहिनि असां वटि. 5 इंद्रियनि सां असां ज्ञान वठंदासीं, भोग में वरी पवंदासीं. 5 कर्मेंद्रिय सां कर्म कंदासीं ऐं भोग में पवंदासीं. पर असांखे इन जी दिशा मटाइणी आहे. इन करे छा कंदा आहिनि, घर में नंढो हिकु मंदरु रखंदा आहिनि. अखियूं खुलनि या ईंदे वेंदे तव्हांजी नज़र मंदर ते पवंदी. पहिरियों तव्हां सोचींदो हे पत्थर जी मूर्ति आहे, हिन जो छा दर्शन कयूं. पर धीरे धीरे तव्हांखे ख़बर पवंदी हीअ पत्थर जी मूर्ति असांजा वीचार मटे थी छॾे. रंग रूप उहे ई आहिनि, अलॻि रंग रूप न आहिनि, पर वीचार मटिजी विया. हाणे तव्हांखे परमात्मा थो नज़र अचे. माना वीचार तव्हांजा हुन पासे हली विया. परमात्मा जे संसार आहे हिन पासे, परमात्मा हुन पासे. वीचार हेॾे था वञनि. तव्हां ख़ाली दर्शन कयो, तव्हां ॿियो कुझु बि न कयो. ख़ाली ईंदे वेंदे तव्हां ॾिसो था मूर्तीअ खे या फोटूअ खे या मंदर खे, तव्हांजा वीचार हली था वञनि. नंढो मंदरु आहे, कोई वधीक इन्वेस्टमेंट न आहे. त इहो थी वियो योग अखियुनि जे वास्ते. पर के माण्हू छा ठाहीनि, घर में वॾो मंदरु, 6 फुट मूर्ति रखंदा. कंहिं बि भॻवान जी 6 फुट मूर्ति रखंदा. लाउड स्पीकर लॻाईंदा, रोज़ हेॾा वॾा हार खणी ईंदा. इहो थी वियो भोग. इहो योग न आहे, इहो भोग आहे. छाजे वास्ते था कयो? हेॾो वॾो मंदरु तव्हांखे छो खपे? तव्हांखे ख़ाली वीचार मटाइणा आहिनि. भई तव्हां हिकु मूर्ति ॾिठी ऐं वीचारनि में फ़र्क़ु पइजी वियो. त सत्संग थी वियो असांजो शुरूअ में ई. इन करे घर जे ॿाहिरि जॾहिं एंट्री कंदा आहियूं न, ॿाहिरि गणपति जी मूर्ति हूंदी आहे या फोटू हूंदो आहे या टाइल हूंदी आहे काई. भई घर में अचूं त वीचार पवित्र थी वञनि. हू मूर्ति तव्हांखे कुझु बि न करे ॾींदी, हू कुझु वठी थोरे ईंदी असांजे वास्ते, पर असांजे वीचारनि में फ़र्क़ु ईंदो. त दर्शन उहो ई आहे. तव्हां संसारी शयूं ॾिसो या ही ॾिसो, इहा बि संसारी शइ आहे, पर हिन में हुन में फ़र्क़ु छा आहे? हू भोग आहे, ही योग आहे. के चवंदा आहिनि अरे छाजो पत्थर जी मूर्ति था पूजा कयो, सिधो असां वटि अचो, असां तव्हांखे मेडिटेशन कराईंदासीं, ध्यानु कराईंदासीं. इहो बि भोग आहे. छाकाणि तव्हां वञो था छाजे वास्ते? मूंखे मन शांति करिणो आहे. इहो बि घमंड सां चवंदा. अॼुकल्ह प्राणिक हीलिंग छा आहे? भोग आहे. नाला तव्हां ॾियो था एट्रैक्टिव, लॻे थो भई हीउ त ॾाढो स्पिरिचुअल माण्हू आहे. स्पिरिचुअल बिल्कुलु बि न आहे. इहो ओतिरो ई भोगी आहे जेतिरो पीअण में ऐं खाइण में लॻो आहे. तव्हां प्रसाद करे खाओ, प्रभु थैंक यू, खाईंदव उहो ई पूरी चांवर, मालपुड़ो, सीरो उहो ई खाईंदव, पर हुनजो प्रसाद करे खाईंदव. त पोइ योग थी वियो. छाकाणि उहा यादि अची वई, मां घटिजी वई. अॼुकल्ह मंदर में बि प्रसादी चवंदा आहिनि अरे रोज़ छा था रहां ठाहियो, पकोड़ा तरियो, डबल रोटी खणी अचो. हिकु मंदर में त मां ॿुधुमि बिरयानी विरायूं प्रसाद में. अलाए किथे सिंधियुनि जो मेलो हुयो, प्रसाद में दारू विरायूं, विस्कीअ जी बॉटल्स खोलियूं. हिन खे तव्हां योग चवंदव? ही भोग आहे.
त ही योग ऐं भोग हिन जो फ़र्क़ु असांखे सम्झ में अची वञे त असां तुर ते तव्हां सेंट जी जॻह अगरबत्ती लॻायो घर में, उहो बि सेंट आहे उहा बि संसारी शइ, पर तव्हांजा वीचार मटाए छॾींदी। जंहिं घर में अगरबत्ती ॿारींदा आहिनि उतां जो वातावरण ऐं जंहिं घर में सुबुह सुबुह सां फ्रेंच परफ्यूम लॻाईंदा आहिनि हुननि जे वातावरण में फ़र्क़ु आहे। ही पवित्र घर आहे, हिन घर में झूलेलाल जनम वठंदो, हुन घर में सोचींदो बि कोन, मन पियो भिटके थो, गड़बड़ आहे सॼी, टेंशन्स लॻा पिया आहिनि, रिलेशनशिप हस्बैंड वाइफ सुबुह साण झगड़ो शुरू, पोइ ॿारनि ते छा असरु थींदो, तो हीअं कयो तो हूअं कयो, वरी शाम जो सुम्हण वक़्तु उहो ई झगड़ो, ही हेॾे मुंहुं करे हू होॾे मुंहुं करे। घर में पवित्रता आहे किथे? पर हिकु अगरबत्ती ॾिसो केतिरो थी फ़र्क़ु करे। त असांजे पूर्वजनि अहिड़ी काई योजना ठाही आहे जो तव्हां संसार में रहो, मौज सां रहो, पर वीचार हुते हली, तव्हां विसरी वेंदो, हिकदमि मंदरु ॾिसण में ईंदो। घणा मंदर हूंदा आहिनि, रस्ते ते वेंदे वेंदे तव्हांखे मंदरु मथे झंडो ॾिसण में, अरे मंदरु आहे, हलो दर्शन कयूं, हथ जोड़ कयूं, मथो टेकियूं, उते ई वीचार मटिजी विया। माण्हू चवंदा आहिनि मंदर में आहे छा? मंदर में कुझु न आहे, जेको बि आहे अंदर में आहे, पर मंदरु तव्हांखे हेल्प कंदो आहे, उहो बि हिकु स्ट्रक्चर, पर इहो हेल्प कंदो, तव्हांखे डायरेक्शन ॾींदो, भोग खां कढी तव्हांखे योग में विझंदो। त ही फ़र्क़ु हुन ॿिन्हिनि में ऐं ॿियनि माण्हुनि में हुयो। रतन चंद ऐं देवकी इहे योगी हुया, हिननि जे दिमाग़ में हमेशह परमात्मा जो वीचार, भले संसार में सभु कमु कनि था, गाॾियूं अथनि, बंगला अथनि, सभु कमु कनि था, हिकु ध्यानु उते लॻो पियो आहे, उनखे चइबो आहे ध्यानु, उनखे चइबो आहे मेडिटेशन। दे आर मेडिटेटिंग ऑलरेडी। उन्हनि खे स्पेशल कोई ॿाहिरों अची असां मेडिटेशन सेखारींदा, अरे तूं छा सेखारींदे, तूं पाण त सिख, पाण त कर। हू पाण टेंशन खणी थो घुमे, मूंखे पैसा ॾियो, मूंखे पैसा ॾियो, अरे लास्ट टाइम तो पैसा ई न ॾिना ऐं मेडिटेशन कराईंदुमि। त योग करिणो आहे, भोग नाहे करिणो, खाधो उहो ई खाइणो आहे, अखियूं उहो ई ॾिसंदियूं, नक उहो ई सिंघंदो, ॾिसो कन उहो ई ॿुधंदो। तव्हां पॉप म्यूज़िक था ॿुधो, भॼन था ॿुधो, हा अॼुकल्ह सिनेमा जी ट्यून लॻाए भॼन था ठाहिनि, पोइ तव्हांजा वीचार काॾे वेंदा, भॼन ते नथा वञनि, सिनेमा ते था वञनि, तो ई भॼन आहे पर आहे भोग। पर तव्हां आरती ॿुधो, जय जगदीश हरे, सालनि खां थी हले, कोई माण्हू बोर न थियो आहे हिन मां, कोई बोर न थियो आहे, ही फैशन मटिजी वियो आहे। उहो आहे योग। तव्हां गाना था ॻाओ, आरती ॻायो, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? तव्हां मन खे जेको वीचार ॾींदव, मन पियो दोहराईंदो। मन खे कोई अकुल न हूंदो आहे, मन ॿाराणी ॿुधी आहे, जीअं तव्हां उनखे फीड कंदो बसि उन ते रिपीट कंदो। गानो त गानो, ख़राबु वीचार अची वञो, ख़राबु वीचार हलंदो पियो, हलंदो पियो, हलंदो पियो, पोइ इंसानु दुखी थो थिए, ख़बर नथी पएसि मां दुखी छो आहियां। त ॾाढियूं सवलियूं सवलियूं सिस्टम्स ठहियूं आहिनि भोग खे योग में कन्वर्ट करण जूं, हिकदमि सवलियूं सवलियूं आहिनि। हिकु नंढो मंदरु, बट इट वर्क्स। तव्हांखे कुझु बि करिणो न आहे, न हार वठी अचो, न गुल वठी अचो, न नारियल वठी अचो, कुझु न, मूर्ति पई हुजे, ख़ाली साफ़ रखिणो आहे बसि। ईंदे वेंदे तव्हांखे पंहिंजो पाण उनजो दर्शन थींदो, पंहिंजो पाण वीचार मटिजी वेंदव। सिंपल डेकोरेटिव आर्टिकल, तव्हां ॿियूं शयूं रखो था, इहे रखो। त योग 3 प्रकार जा असांजे शास्त्रनि में ॿुधाया अथऊं। ईअं योग घणेई प्रकार जा आहिनि। तव्हां योगासन ॿुधो हूंदो, हठ योग ॿुधो हूंदो,
ध्यानु योग ॿुधो हूंदो, पर मेन 3 आहिनि। उहे आहिनि कर्म योग, भक्ति योग ऐं ज्ञान योग। कर्म योग असांजे हिन शरीर वास्ते, भक्ति योग असांजे मन वास्ते, हृदय वास्ते, ऐं ज्ञान योग असांजे बुद्धीअ वास्ते। हैंड, हेड एंड हार्ट, एवरी इंडिविजुअल इज मेड अप ऑफ दीज 3। ही असांजा इक्विपमेंट्स आहिनि। ही न आहिनि त असां कुझु बि न करे सघंदासीं संसार में। संसार में अचण वास्ते, सुख दुख भोगण वास्ते ही शरीर खपे ई खपे। फिजिकल इंजुरी तव्हांखे ही शरीर मां ई ख़बर पवंदी। त शरीर ज़रूरी आहे, पर ही शरीर संसार में फासी थो पए। इंद्रियूं खे जेके ऑब्जेक्ट्स आहिनि उहे ॾाढा अट्रैक्टिव आहिनि। इन करे स्वर्ग जूं कहाणियूं ॿुधाईंदा आहिनि, उते सभु हीअं मिलंदो आहे, हूअं मिलंदो आहे, अप्सराऊं मिलंदियूं। इन करे माण्हुनि खे लुभाईंदा आहिनि, भई तव्हां सत्संग में अचो। पर अॼुकल्ह उनजो उल्टो यूज़ था कनि। स्वर्ग जी कल्पना हर धर्म में आहे, पर योग वास्ते, भोग वास्ते न। अॼुकल्ह इंसान खे स्वर्ग खपे भोग वास्ते, न मिलंदुसि, नर्क ई मिलंदुसि। भोगीअ खे आख़िरीअ में नर्क ई मिलंदो, इहा ॻाल्हि पकी अथव। त हिन शरीर खे हलाइणो आहे, त हिन शरीर खे हलाइण वास्ते असां जेको बि कंदासीं उहो या त भोग हूंदो या त योग हूंदो। पर असां इंद्रियुनि खे पासे रखूं ऐं हिकिड़ो ख़ाली वीचार खणी अचूं, हिकिड़ो वीचार बसि हुन परमात्मा जो विच में, त उहो थी वियो योग। कंदासीं उहो ई, तव्हां खाधो उहो ई पचाईंदव किचन में, पर कहिड़ी भावना सां पचाईंदा आहियो। अरे कमु आप करे पूरो करेसि, फिटी करेसि फुल्का 10 मथां, खाए वञी, उहो थी वियो भोग। पोइ भोग वारा ईअं खाईंदा अथव जॾहिं कॾहिं खाधो ई न अथऊं, खाईंदा रोज़ 3 टाइम आहिनि। पर योग वारनि जो पेट जल्दी भरिजी वेंदो, तृप्ति मिलंदनि, समाधान मिलंदनि। त हिन शरीर खे हलाइण वास्ते असांखे खाधो खाइणो पवंदो, एक्सरसाइज करणी पवंदी। ऐं हीउ शरीर मंदरु आहे, हिन जे अंदरि असांजी आत्मा थी रहे, त हिन खे साफ़ सुथरो रखिणो आहे अंदरि ॿाहिरि। त ही जेको बि असां कंदासीं उहा सॼी सेवा थी वई। सेवा माना चप्पल स्टैंड ते बीहणो आहे, ख़ाली उहा सेवा न, उहा बि सेवा आहे। पर हिन शरीर खे असां मेंटेन कयूं छाजे वास्ते? सेवा वास्ते। तव्हां जेको बि कमु कयो हुनखे अर्पण कयो, थी वई सेवा। मां किचन में अॼु असांजे घर में महिमान था अचनि, सुठी रोटी ठाहींदसि, हीअ तव्हांजी सेवा थी वई। हिन में स्वार्थ न आहे, महिमान था अचनि ख़ुशि थी वञनि, हिन में निस्वार्थ आहे, भावना बदिलजी वई। न न मुंहिंजे घर में था अचनि, पर हिन में अहंकार न आहे, हिन मुंहिंजे में अहंकार न आहे। इन करे उहा थी वई सेवा। ही स्वार्थ न आहे। जाते स्वार्थ अची वियो उहो भोग थी वियो, जाते स्वार्थ न आहे उहो भोग न आहे। तव्हांजी इच्छा थी आहे मां किथे घुमी अचां, हवा पाणी मटाए अचां, तव्हांजी इच्छा थी वई। हाणे तव्हां चवंदो मां त योग मार्ग ते आहियां, मां न वेंदुसि, त तव्हांखे अंदर में फ्रस्ट्रेशन ईंदो। तंहिंखां तव्हां वञी थी अचो, इच्छा थी आहे पूरी करे अचो। असांखे इच्छाऊं ख़तमु करणियूं आहिनि, ऐं ख़तमु करण जे लाइ असां सभु हुनखे अर्पण कयूं। पोइ तव्हां घुमणु वञो था न, भई भॻवानु मुंहिंजी इच्छा थी आहे मां वञा थो, कुझु ग़लती हूंदी त माफ़ु कर, बसि घुमी अचो। पोइ तव्हांखे हुनजो पाप न लॻंदो।
ट्रिप तव्हांजी सक्सेसफुल न आहे तॾहिं बि तव्हांखे बुरो न लॻंदो। पर भोगी इंसान खे थोरो बि कुझु थी वञे हिकदमि गुस्सो ईंदो अथसि। होटल में वेंदो चिल्लाईंदो, फॉर्म भरण लाइ एतिरो टाइम लॻंदो आहे छा, हिन खे असां कलाक थिया आहियूं वेट था कयूं, रूम छो न आहे रेडी, पियो गुस्सो कंदो। भोगी योगी इंसान ठीकु आहे, लॻंदो आहे टाइम, वेहूं था मां। त हिन शरीर सां जॾहिं असां सेवा कंदासीं, पर सेवा माना ख़ाली मंदर में वञी ॿुआरी पाइण सेवा न आहे, उहा बि आहे, पर उन खां वॾियूं सेवाऊं आहिनि। असां पंहिंजे घर में, पंहिंजे ऑफिसिस में सेवा धर्म जो पालन करे सघूं था। ख़ाली एटीट्यूड मटाइणो आहे, कमु उहो ई करिणो आहे। एटीट्यूड में चेंज अची वियो। हिकु पेशेंट अची वियो, अरे अची वियो ॿकरो, इहो थी वियो भोग, ॾींदो 500 रुपया। पर हिकु ॿियो डॉक्टर वटि पेशेंट अची वियो, चए थो मूंखे सेवा जो अञा हिकु मौक़ो मिलो, 500 हे बि वठंदो, ॿई वटा वठनि 500, ॿई उहा ई था सलाह ॾियनि, पर ही भोगी आहे, ही योगी आहे। तव्हां ख़ाली मंदर में, टिकाणनि में, गुरुद्वारनि में वञी सेवा कंदव त उहा सेवा न आहे। कॾहिं कॾहिं माण्हू लाचारीअ सां वेंदा आहिनि, ॿियो कुझु ज़रियो न अथनि कमाइण जो, उते ॿ टे 4 टाइम खाधो मिलंदो अथनि, वञी चवंदा आहिनि असां सेवा में आहियूं। उहो भोग आहे, उहो योग न आहे, उहा सेवा न आहे। तव्हां दिलि सां वञो, भई मूंखे अॼु टाइम आहे, मां ख़ाली आहियां, 4 ॾींहं थिया आहिनि, मूंखे छुटी आहे, मां वञी उते ॿुआरी पाईंदुसि, पोइ उहा थी वई सेवा। जीअं शरीर वास्ते योग आहे, उनखे कर्म योग चइबो, तीअं मन वास्ते। इंद्रियूं असांजियूं पवित्र थी वियूं, हाणे मन पवित्र थिए। मन में कामनाऊं भरियल ई पियूं आहिनि। तव्हां हिकु कामना पूरी कयो, ॿी तयारु वेठी आहे, ॿी पूरी कयो, 3 तयारु वेठी आहे, 3 पूरी कयो, 4थी तयारु वेठी आहे। ययाति 1000 साल कढियईं इच्छाउनि जे वास्ते, कामनाउनि वास्ते, 1000 साल। हर टाइम मौत ईंदी हुअसि, चवंदी न मुंहिंजी इच्छाऊं अञा पूरी न थी वञे, मूंखे टाइम ॾे। पोइ मौत चवंदी हुअसि तुंहिंजो ॿार ॾे हिकु, मां तोखे टाइम ॾियां थी। ॾींदो हुयो, पंहिंजा ॿार सेक्रीफाइस कयईं पंहिंजे इच्छाउनि वास्ते। आख़िरीअ में चयईं माफ़ कर, ही मुंहिंजी इच्छाऊं ख़तमु थियनि ई न थियूं। हिते चांगदेव करे हिकिड़ो योगी हुयो, योग जे आधार ते हुन 1400 साल उमिरि हुयसि, 1400 साल। पोइ ज्ञानेश्वर हिकु नंढो ॿारु 14 साले जो, ही 1400 साल जो योगी, ही 14 साले जो ॿारु हिनखे ज्ञान ॾिनई, तॾहिं ख़बर पियसि हिन संसार में कुझु रखियो कोन्हे। असां इच्छाऊं था पैदा कयूं, पोइ काम, उन मां क्रोध, उन मां लोभ, उन मां मोह, उन मां ईर्ष्या, उन मां अहंकार, ये सभु उन मां तूं पैदा थियनि। तव्हां कामना कयो, कामनाउनि खे पूरी कयो, पर ॿी कामना न पैदा थिए। तव्हांखे ड्रेस खपे, दुकान में वञी ड्रेस वठी अचो, हीअ ड्रेस मूंखे वणे थी, वठी अचो, पर थिए छा थो, उते शोरूम में ॿियूं ड्रेसिस पयूं आहिनि, तव्हां हिकु ड्रेस वरिती, मूंखे हूअ बि खपे, माना तव्हांजी कामना पूरी थी ई कोन। त मन किथे भिटकंदो, दुकान में पियो भिटकंदो। इन करे हिकु वीचार हू विझो, हू मैजिकल कमु कंदो अथव, पोइ तव्हांखे कामना न सताईंदी, छाकाणि मन में हू वीचार थो हले, ही वीचार न ईंदो। त इहो थी वियो योग मन जे वास्ते, हिनखे चइबो आहे भक्ति योग। भक्ति योग में माण्हू अंधनि वांगुरु भक्ति कंदा आहिनि। उन्हनि खे हीअ आखाणी ॿुधाए, चवंदा आहिनि हा हीअ सही आहे, ईअं ई थियो आहे। तव्हां उन्हनि खे ॿुधायो गणपतिअ खे हेॾे वॾे हाथीअ जो मथो एतिरे नंढे ॿार खे लॻायूं, हा चवंदो सही आहे, ईअं ई आहे। हू सॼो विश्वास रखंदो आहे, ब्लाइंडली एज इट वेयर। पर हुनजो मन हल्को थो थिए न, इहो तव्हां सोचियो।
हाणे मन भिटकेसि कोन थो। जॾहिं मन जो भिटकणु बंदि थींदो आहे न त दिमाग़ु हिकदमि खुली वेंदो, हिकदमि। पोइ हिकदमि जीअं ऊंदहि में रोशनी अची वेंदी आहे तीअं उनखे नज़र में ईंदियूं ॻाल्हियूं। पोइ पवित्र थी वेंदो। जॾहिं ज्ञान थींदुसि हिकदमि प्योर थी वेंदो। ऐं टियों योग आहे ज्ञान योग। इहो असांजे बुद्धीअ वास्ते। हेड हार्ट एंड हैंड, कर्म भक्ति ऐं ज्ञान। हेड में असांजे सभिनी खां पहिरियों अहंकार पैदा थींदो आहे। अहंकार बुद्धीअ जो विषय अथव। जॾहिं पहिरियों वीचार आयो, ही मुंहिंजो वीचार आहे, मां तो वीचार कयां, इहो मां तयारु थी वियो, पोइ इहो मां वधंदो वेंदो, अहंकार वधंदो वेंदो। अहंकारी इंसान कॾहिं बि सुखी कोन रही सघंदो आहे, छाकाणि इहो भोग आहे। मां ही घर ठाहियो, मां फैक्ट्री ठाही, हीअ मुंहिंजी कार आहे, मां हीअं थो कयां, मां हूअं थो कयां, मां सत्संगी आहियां, मां मंदर में वेंदो आहियां, मां सेवा कंदो आहियां। ही जेसि ताईं मां आहे तव्हांजी सेवा ज़ीरो। त हिन मां खे तव्हां कीअं कढंदव? जेसि ताईं हू मां न आहे, रियल सेल्फ न आहे, तेसि ताईं ही नंढो सेल्फ न वेंदो। त हुनखे जॾहिं असां रिकग्नाइज़ कंदासीं, हाणे हीअ मुंहिंजी आङुर हेठि मथे थिए थी, हिनखे एनर्जी किथां थी मिले? तव्हां रोबोट ठाहियो, हुन में बैटरी लॻाईंदा अथव, उनखे चार्ज करणी पवंदी आहे। पर ही पावर असां किथां था ड्रॉ कयूं? असां सोचूं था दिमाग़ में, उनखे एनर्जी खपे। किथां था इहा पावर ड्रॉ कयूं? वेयर आर वी कनेक्टेड? असां हिक ॿिए सां ॻाल्हायूं था। मां जेको चवां थो उहो तव्हां ते पहुचे थो, थ्रू विच मीडियम? कहिड़ो कनेक्शन आहे असां में जो असांखे हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झ में थी अचे? देयर इज समथिंग। अॼु असांखे ख़बर न आहे वॉट इज़ दैट थिंग, पर ख़ाली असां इहो सोचूं कि देयर इज समथिंग हायर देन मी, स्ट्रॉन्गर देन मी, पावरफुल देन मी, त असांजो अहंकार उते ई झुकिजी वेंदो। त प्योरिटी फॉर इंटेलेक्ट इज़ अहंकार खे असां घटि कयूं। पर तव्हां चवंदो अहंकार खे घटि कंदुसि मां, उहो बि अहंकार आहे। इन करे वीचार खे मटाइणो आहे बसि। कहिड़ी सत्ता आहे हुते? चंड एॾो परे, हीअ धरती, छा कनेक्शन आहे विच में? चंड छो थो घुमे? धरती छो थी घुमे? धरती सिधी न घुमंदी अथव, हीअं टेढ़ी थी घुमंदी आहे। कंहिं ठाहियो? हेॾा तारा पिया था चिमकनि। हाउ मेनी? यू कांट काउंट ऑल्सो। बिलियंस एंड बिलियंस। ही वॾा वॾा सूरज अथव, भरिसां वेंदव त तव्हां ॾिसी बि न सघंदव। हू मेड देम? ही त सत्ता आहे। असांखे ख़बर न आहे अॼु, तंहिंजी माना उहा न आहे। आहे। केतिरियूं ई ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर न आहिनि, तंहिंजी माना उहा न आहिनि ईअं न आहे। जस्ट थिंक। जॾहिं हुन जो इनफाइनाइट असांखे ख़बर पवंदी, दैट इंफिनिटी कुझु त आहे पावरफुल, त बराबरि असां झुकी वेंदासीं। इन जे लाइ थोरो अभ्यास खपे, सत्संग खपे, रेग्युलर सत्संग, डिसिप्लिन सत्संग, पढ़ाई खपे, शास्त्रनि जो संग खपे। पोइ दिमाग़ु खुली वेंदो आहे। पोइ हिकु ॾींहुं इंसान खे ईअं ईंदो आहे, ही विल सरेंडर। जॾहिं सरेंडर कयईं कंप्लीटली, वेयर इज़ ईगो? पोइ आहे ई कोन ईगो। शुद्ध थी वियो, बुद्धि हिकदमि साफ़। त
त शरीर इंद्रियूं असां साफ़ कयूं, मन असां साफ़ कयूं, बुद्धि असां साफ़ कयूं, त असांजे घर में झूलेलाल ज़रूरु पैदा थींदो। गैरेंटेड। तव्हां एक्सपेरिमेंट करे ॾिसो ॿियो ॿिए दफ़े।